सवाल कयो आहे अब्दुल मजीद बुरफत। उहो चए हिकु मर्द तलाक ॾिनल औरत सां शादी कई। उन औरत खे पहिरियां हिकु न्याणी बि आहे। उहा न्याणी बालिग थी त उन जी शादी पंहिंजे भाउ सां करणु जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। भाउ जी अॻिजाई धीउ सां निकाह करणु जाइज़ आहे। शरीयत जे अंदरि इनखे रबीबा चइबो आहे ऐं रबीबा यानी अॻिजाई सां निकाह करे सघिजे थो ऐं इन जे हराम हुजण ते का बि नस आयल न आहे। जीअं सूरत निसा जी आयत नंबर 24 में अलाह ताला फरमायो अलाह रब्बुल इज़्ज़त पहिरियां जन सां निकाह करणु नाजाइज़ आहे, उहे रिश्ता ॻणाया आहिनि। उनखां पोइ रब करीम इरशाद फरमायो आहे त इन्हनि खां अलावा ॿियूं सभु अव्हां जे लाइ हलाल कयूं वियूं आहिनि। इन आयत मुबारका मां मालूम थियो त जेका भाउ जी अॻिजाई आहे उन सां निकाह करे सघिजे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।